सतनाम श्री हरिवाहिगुरु। आसा मेला पंजवान धन गुरु अर्जन देव साहित्यो सफलवार की सेवा करो मेरे सदाई। जिस नीच को कोई न जाने, जिस नीच को कोई न जाने, नाम जपत ओ चौकुंठ माने। दर्शन मांगो देव प्यारे, तुमरी सेवा कौन कौन न तारे। जाके निकट न आवे कोई, सगल सृष्ट उवा के चरण मल धोई। सतनाम श्री हरि, सतनाम श्री हरि। जो प्राणी का ऊन आवत काम, संत प्रसादता को जपिए नाम। साध संग मन सोवत जागे, तब प्रभु नानक मीठे लागे। गुरु प्यारे साध संगत जी, बाणी पंजी पातशाह धन गुरु अर्जन देव महाराज। जिस नीच को कोई न जाने, नाम जपत ओ चौकुंठ माने। सतगुरु पंजी पातशाह धन गुरु अर्जन महाराज दाता ए गुरु नानक साहब जे नीच के कोई जान दो न हो, जिदी कोई पहचान न हुई, जिजो कोई अस्तित्व न हो, कुछ भी न हो, माण्हू ने के धिका ॾींदा थाबा ॾींदा। पर मुझे दातार जी इयो जपत ओए चौकुंठ माने। दर्शन मांगो दे प्यारे, जिनके तू पंहिंजे गले सां लॻाई, जिनके पंहिंजे दर ते घुराए सेवा करी। दातार मुंहिंजो नालो चौकुंठ माने। चइनी दिशाउनि में हिकु ख़ुशबू वांगुरु फैलिजी थो निकिरे। हा, हे गुरु जी सेवा सची कंदो आहे, पक्को नितनेमी आहे, पक्को सेवादारी आहे। इहो नाम चारो तरफ़ा ॿुधण में पाण खे ईंदो आहे कि कुछ भी थी वञे हे दरबार न छॾींदो, कुछ भी थी वञे नितनेम न छॾींदो, कुछ भी थी वञे सेवा न छॾींदो। सर्वप्रथम गुरु नानक साहिब जी सेवा के महत्व ॾींदो आहे। इहो नालो चारो तरफ़ ईंदो आहे, चौकुंठ माने। जंहिंजी कोई पहचान न हुई, दातार सॼे दुनिया में हुनखे मशहूर करे छॾियो पंहिंजे चरणनि सां लॻण खां पोइ। दर्शन मांगो देव प्यारे, उन सेवक के मन में प्यास हुई आहे तुंहिंजे दर्शन जी। तुमरी सेवा कौन कौन न तारे। दातार तुंहिंजी सेवा त एतिरी महत्वपूर्ण आहे कि अगर चाहो जो कणो खणी करे भी संगत जे पेर मां खणी पासे भी कयो न, उहो भी कर शिवाय, उहो भी संगत मां सेवक तरी वियो आहे। मुंहिंजा दातार तुंहिंजी सेवा में एतिरो फल आहे, एतिरी कृपा आहे, जेको जेको सेवा करे थो सो तरियो आहे। कोई को सेवक खणी नालो खणी ॿुधाए, कौन कौन न तारे। कंहिं सेवा कई आहे उहो तरियो न आहे। गुरु चवंदा पंजी पातशाही की जंहिं भी तुंहिंजी सेवा कई आहे दातार, उनखे तूं हमेशा ख़ुशि रखियो आहे। जाके निकट न आवे, कोने वेझो कोई वेंदो ई कोन्हे। अगर बिगाड़ बि चाहींदो त बिगाड़े न सघंदो। सगल श्रेष्ठ हुआ के चरण मल धोई, मुंहिंजा चरण धोई करे बीहनि था पिया। तंहिं करे गुरु प्यारे साध संगत, अज वचन गुरु महाराज ने बख्शिश कयो कि जंहिंजी कोई पहचान न हूंदी आहे, अस्तित्व न हूंदो आहे, उनखे गुरु पंहिंजे चरणनि सां लॻाइण खां पोइ सॼी दुनिया में मशहूर कंदो आहे। कीअं? पंहिंजी सेवा सां जोड़े करे। बोल गुरु नानक देव की, साच दरबार साहिब की।